नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं पालक पनीर मुंहिंजे स्टाइल में। हलो त हली तयारु कयूं। हे असांजो पनीर आहे, हाफ केजी असां पालक पनीर तयारु कंदासीं। इनखे असां कटिंग कंदासीं, इन जा क्यूब्स तयारु कंदासीं। ॾिसो असां कीअं कटिंग कयूं था, उनजी असां साइज़ कयूं था। हाफ केजी असांजो पनीर आहे, असां इनखे कटिंग करे चुका आहियूं, क्यूब्स तयारु कया आहिनि। इनखे असां फ्राई कंदासीं। ॾिसो असां कीअं फ्राई कयूं था। हीअ असांजी पालक आहे, 2-3 टमाटा आहिनि। पालक खे असां धोई करे साफ़ु कयो आहे। असां इनखे बॉइल कंदासीं। असांजी किलो पालक आहे, असां इनखे बॉइल कंदासीं। पालक में असां नमक विझी छॾींदासीं जीअं असांजी पालक जो कलर ग्रीन हुजे। हे असांजा अनियन, असां अनियन खे असां अनियन विझंदासीं। इन में असां कटिंग कंदासीं। ॾिसो असां कीअं कटिंग कयूं था। असां कटिंग करे चुका आहियूं। हे असांजो अदरक लसन इन में असांखे खपंदी। ॾिसो असां कीअं कटिंग कयूं था। इनखे असां कटिंग कंदासीं। लसन खे असां कटिंग कंदासीं ऐं अदरक खे असां कद्दूकश कंदासीं। ॾिसो असां कीअं कटिंग कयूं था। इन में असांखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत पवंदी। पालक पनीर में तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हिन में असांखे 3 टमाटा खपंदा। हेसो अदरक ऐं असां लसन कटिंग करे चुका आहियूं। हे असांजो इनजो छिलको लाहे छॾींदासीं टमाटे जो, जीअं असांजे सुठे नमूने जी प्यूरी थी वञे, सुठे नमूने असांजी पालक पनीर तयारु थिए। असां कटिंग कंदासीं। ॾिसो असां कीअं कटिंग कयूं था। तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। तव्हां मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर, कमेंट, सब्सक्राइब करे वञो। तव्हां ॾिसी वञो था मुंहिंजे चैनल खे लाइक वग़ैरह नथा कयो, कमेंट कयो त तव्हांजी कीअं रेसिपी तयारु थिए थी। तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। पालक ॾिसो असांजी बॉइल थी वई आहे। असां इनखे ग्राइंड कंदासीं। ॾिसो कीअं असां ग्राइंड कयूं था, जीअं हिकु करे असांजी ग्राइंड थी वञे। इन में थोरो असां पाणी विझंदासीं ग्राइंड करण लाइ। तव्हांखे जूसर हुजे, तव्हां जूसर सां बि करे सघो। असां कढ़ाईअ में 4 असां स्पून असां घी जा विझी चुका आहियूं। घी गरम थी चुको आहे। असां हिन में अनियन विधा आहिनि, जेके असां कटिंग करे रखिया हुयासीं। ॾिसो असां हीअ विझी चुका आहियूं। असां हिन में जीरो बि विझंदासीं। जीरो ॾिसो असां हिन में असांखे स्किप थी चुको आहे। इन जे करे पहिरियों असांखे जीरो विझणो हुयो, असांखे स्किप थी चुको आहे। इन जे करे असां थोरो असां हिनखे ॾिसो असां हिनखे थोरो हल्को हिनखे पचायोसीं। असां हिनखे मिक्स करे छॾियोसीं अनियन सां गॾु। आहिस्ते आहिस्ते असांजो पची वेंदो। असां हिनखे आहिस्ते आहिस्ते करे पचाईंदासीं। ॾिसो असां कीअं तयारु थिए थो। ॾिसो असां अनियन पचायो आहे। असां फुल ब्राउन न कंदासीं। इन में असां हाणे लाल मिर्च विझो, 1 स्पून विझी छॾंदासीं। नमक विझी छॾंदा। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ नमक ऐं लाल मिर्च इन में विझो। हल्की असां हिन में हल्दी विझंदासीं। ॾिसो असांजो पची चुको आहे। असां हिनखे तेज़ कलर ब्राउन न कंदासीं। असां पचाए छॾियो। इन में असां पाणी विझी छॾींदासीं। 1 कप असां हिन में पाणी विझंदासीं। हाणे असां हिन में टमाटा विझी छॾींदासीं। इन जी असां प्यूरी कंदासीं। ॾिसो जेसिताईं असांजो टमाटो प्यूरी थी वञे असांजो टमाटे जी, असां हिनखे ढकु ॾेई करे असां रखी छॾियूं जेसिताईं असांजी टमाटे जी प्यूरी थिए। इन अनियन सां गॾु असां लसन अदरक बि असां हिनखे ब्राउन कयोसीं। इनखे बि असां गॾु पचायोसीं। असांखां स्किप थी चुकी आहे असांखां, त जीअं असांखे तव्हांखे मां ॾेखारियां बसर सां गॾु ई असां विझी छॾी हुईसीं। तव्हां ॾिसो असां कीअं असां टमाटो प्यूरी थिए थो। सफ़ा असां हिन जेसिताईं असांजे टमाटे जो घी निकिरी वञे तेसिताईं असां हिनखे पालक न विझंदासीं, जीअं असांजो टमाटो सुठे नमूने रसी वञे। ॾिसो असां कीअं तयारु कयूं था। हे असांजो पनीर जेको असां फ्राई कयो हुयोसीं, इहो असांजो पनीर आहे। तमामु ईज़ी रेसिपी आहे। आसानीअ सां तयारु थियण लाइ आसानीअ सां इहा तयारु थी वेंदी आहे। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ट्राए कजो।
तव्हांजी पहिरीं पाकिस्तानी छोकिरी आहे जेका यूट्यूब ते आई आहे, उहा बि सिंधी तव्हांजी आसान ॿोलीअ में जीअं तव्हां काई रेसिपी तयारु कयो तव्हांखे आसानीअ सां सम्झ में अची वञे। हीअ ॾिसो असां पालक खे ग्राइंड कयो हुयोसीं, सुठे नमूने हिनखे ग्राइंड कंदा असां ग्राइंड कयोसीं। असां हिन पालक खे असां हिन में विझी छॾींदासीं असां टमाटे सां गॾु। तव्हां ॾिसो असांजी पालक तयारु थी चुकी आहे। असां हिन में पनीर विधो आहे, पनीर हिन में असांजो जूसी ऐं सॉफ्ट थी वेंदो, हिन में असां विझी छॾींदासीं जीअं हिन में मिक्स सुठे नमूने मिक्स थी वञे। असां हिनखे 5 मिंट असां हिनखे हल्की गैस ते रखी छॾिया जेसिताईं हिन जो गिहु निकिरे ऐं सुठी असांजी तयारु थी वञे असांजो पालक पनीर यमी और टेस्टी। ॾिसो असांजो पालक पनीर तयारु थी चुको। असां हिनखे टेस्ट करे ॾिसो, तव्हां मसालो चेक कयो, लूणु मिर्च हिन जो असां चेक करे ॾिठोसीं। तव्हां हिन में टेस्ट पंहिंजे मुताबिक़ करे सघो था, यानी कि नमक और मिर्ची तव्हां पंहिंजे हिसाब मूजिबि तव्हां करे सघो था। असांजो पालक पनीर तयारु थी चुको आहे, डिलीशियस यमी टेस्टी, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। तव्हां ॾिसो असांजो तयारु थी चुको आहे। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾींदव।